जी तफ़सीली रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में जमा कराए छॾी आहे। नाणे खाते जे सेक्रेटरी हसन नकवी, सुहेल बचाणी ऐं कादर रिनसूदो, कामोरन मुलाज़मन ऐं इंजीनियर्स जी लिस्ट सिंध हाई कोर्ट में जमा कराई वई। नैब सां प्ली बारगेन ऐं वीआर कंदड़नि में नाणे खाते जा 15, आपाशी खाते जा 23, वर्क्स डिपार्टमेंट जा 9, बेले खाते जा 2, कॉलेज एजुकेशन जो 1, बहराड़ी जी तरक्की वारे खाते जा 3 कामोरा शामिल आहिनि। अहिड़ी तरह सर्विसेज एंड जनरल एडमिनिस्ट्रेशन खाते जा 9, खुराक खाते जा 25 जेके मुलाज़िम आहिनि उहे कार्रवाई हेठि आया। अहिड़ी तरह इहो अंगु जेको आहे 218 जे लॻभॻि आहे। रिपोर्ट में इहो बि इंकशाफ कयो वियो आहे त सेक्रेटरी नाणो खातो सैयद हसन नकवी 1,29,60,000 रुपयनि जी रक़म वापसि कई प्ली बारगेन ज़रिए। सुहेल अदी बचाणी 2,56,25,000, जॾहिं त LDA सेक्रेटरी आगा शाहनवाज़ 15 लाख खां वधीक जी रक़म वापसि जमा कराई। हिनमहिल इहो बि इंकशाफ कयो वियो आहे त प्ली बारगेन करण बावजूदि रुगो हिकु कामोरे खे जेल हवाले कयो वियो। इन ई मामले ते असां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। कानूनदान ख्वाजा नवीद असां सां गॾु मौजूद आहिनि टेलीफोन लाइन पे। ख्वाजा साहब, बहुत शुक्रिया टाइम न्यूज़ को वक्त देने के लिए। आज ये रिपोर्ट जमा कराई गई है सिंध हुकूमत की जानिब से सिंध हाई कोर्ट में। जिन 218 अफसरान ने, मुलाजमीन ने प्ली बारगेन की, उसके बावजूद भी वो अपने ओहदों पर काम कर रहे हैं। कानून इस हवाले से क्या कहता है? सर देखें, कानून इसकी इजाजत नहीं देता। ये कल हाईकोर्ट में मैटर लगा हुआ था। जस्टिस नदीम अख्तर साहब और उनके साथ थे दूसरे अब्दुल करीम जज साहब, अदनान करीम साहब। तो डीबी में फिर वो बहस हो रही थी, उसी वक्त ये रिपोर्ट वगैरह सबमिट हो रही थी। तो इसमें व्यू यही था कि भाई अभी तो खैर उन्होंने कोई ऑर्डर मेरे ख्याल में मेरे सामने नहीं दिया था, मैं निकल गया था दूसरे कोर्ट में। तो उसमें यही हो रहा था बहस के जो लिखा हुआ है नैब ऑर्डिनेंस में कि जो आदमी प्ली बारगेन करेगा वो डिस्क्वालीफाई हो जाएगा, सरकारी नौकरी नहीं कर सकेगा, लोन नहीं ले सकता है बैंक से, इलेक्शन नहीं लड़ सकता है, और ये सारी चीजें उसके साथ लगी हुई हैं। तो जो आदमी सरकारी नौकरी नहीं ले सकता वो बहाल कैसे होता है, ये तो पता ही नहीं है। अच्छा, अब ये कोई निकाली इन्होंने कि वॉलंटरी रिटर्न, और वॉलंटरी रिटर्न जो है ये भी प्ली बारगेन की एक किस्म है कि आपने जाके कहा कि भाई मैं मुकदमा नहीं लड़ता हूँ, मेरे पास इतने पैसे निकलते हैं, मैं आपको वापस दे रहा हूँ। और उसमें भी बड़ा अजीब घपला है, ये होता रहा है, किस तरह हुआ है मुझे नहीं पता। एक आदमी 1 अरब रुपए खाता है, वो कहता है मैं 15 करोड़ वापस कर रहा हूँ, तो सारे खुश हो जाते हैं कि वाह 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 आ गए। और फिर उसको दूसरे दिन नौकरी पे ले लिए। वो पहले तो आके वो 15 करोड़ पूरे करता है, कहता है कि भाई ये दे के आया हूँ, ये मेरे पैसे पूरे करो। सारे स्टाफ को बुला के मीटिंग करता है, कहता है बाबा इतना खर्चा हो गया, अब ये खर्चा पूरा करो, और फिर उसके बाद से अगली आमदनी शुरू होगी। तो ये तो एक करप्शन को आप हवा दे रहे हैं, यानी गमले में लगा के और उसको पानी देकर सींच रहे हैं। पौधा जैसे लगाया जाता है और फिर उसको ऊपर परवान चढ़ाया जाता है। तो ये जो कर रहे हैं मुझे समझ नहीं आती। अब देखते हैं अदालत इसमें क्या हुक्म करती है। मेरा व्यू ये है कि ये आदमी नौकरी के काबिल नहीं है। इन तमाम लोगों को न सिर्फ निकाला जाए, बल्कि अभी तक इन्होंने जितनी तनख्वाह ली है वो भी इनसे वापस जमा करवाई जाए, क्योंकि ये इलीगल नौकरियों पे लगे हुए हैं। अल्लाह करे कि हाईकोर्ट भी इस तरह का ऑर्डर कर दे। मेरा व्यू ये है। ठीक है ख्वाजा साहब, अगर सिंध हुकूमत ने ये रिपोर्ट जमा कराई और उसमें सिर्फ ये बताया गया कि सिर्फ एक ऑफिसर को जेल भेजा गया और बाकी अभी तक काम कर रहे हैं, किसी को टर्मिनेट नहीं किया गया जॉब से, तो क्या सिंध हाई कोर्ट इस पर हुकूमत के खिलाफ भी कोई नोटिस जारी कर सकती है, कोई एक्शन ले सकती है? क्यों नहीं कर सकती? हाई कोर्ट पावरफुल है, और वो अगर किसी ने इलीगैलिटी की है और उस इलीगैलिटी को परपेचुएट कर रहे हैं, और अगर करप्शन में को पकड़ा गया है और उसको करप्शन की दाद दी जा रही है। मुझे बताया गया है कि वो जो करप्ट अफसर वीआर कर आए हैं, एक एक को 3-3 पोस्टिंगें मिली हुई हैं, 3-3 जगह का चार्ज है। तो ताकि वो और ज्यादा कमाए, उसको कमाने का तजर्बा है, लिहाजा कमाए, खुद भी खाए, हमें भी खिलाए। तो ये इसके ऊपर अमल करके उनको पोस्टिंगें दी गई हैं। तो इन लोगों को फौरी तौर पे ना सिर्फ हटाया जाए, बल्कि जितनी तनख्वाह इन्होंने ली है इससे बरामद की जाए। अब देखिए हाईकोर्ट क्या ऑर्डर करता है।
जी। मेरा तो व्यू यही है। ख्वाजा साहब आप हमारे साथ मौजूद ही रहिए। सीनियर कानूनदान शाहिद सुमरो भी हमारे साथ हैं। शाहिद साहब वॾी महिरबानी टाइम में उसके वक्त ॾियण जे लाइ। इन मामले ते अमा छा चवंदव, जिन ऑफिसर्स ऐं सेक्रेटरीज़ ताईं करप्शन जा पैसा वापसि कराया, प्ली बारगेन कई, प्ली बारगेन करण जो मतिलबु समाउ इहो थी वियो त उन्हनि इहे करप्शन जा पैसा कंहिं न कंहिं तरीक़े सां पाण वटि रखिया तॾहिं ई वापसि कनि पिया, पर उन बावजूद बि पंहिंजूं नौकरियूं कनि पिया। VR जो कानून छा आहे, इन बाबति बि असांखे सम्झाइजो। साईं वॾी महिरबानी तव्हांजो। ॾिसो, असांखे पहिरियां त सम्झणो इहो पवंदो त जॾहिं बि कंहिंखे बि सज़ा ॾिनी वेंदी आहे न, उहा सज़ा ॾिनी वेंदी आहे अकॉर्डिंग टू कानून। मक़सदु कंहिं कानून में लिखियलु हूंदो त हिन क्राइम कमिट करण जी सज़ा 5 साल आहे त कोई बि जज उनखे 15 साल नथो ॾेई सघे। छो जो जज सज़ा ॾींदो आहे जेका लेजिस्लेशन थींदी आहे, लेजिस्लेचर्स जेका लेजिस्लेशन कंदा आहिनि उनजे अकॉर्डिंग टू उनखे सिर्फ़ु इम्प्लीमेंट करणो हूंदो आहे या अकॉर्डिंग टू उन लेजिस्लेशन हलणो पवंदो आहे। त हाणे जेकॾहिं नेब ऑर्डिनेंस में कंहिंजी VR जे लाइ जेकॾहिं उन्हनि या PB जे जेकॾहिं उन्हनि लेजिस्लेचर जेको आहे उहो लिखियो आहे कानून में, त यकीनन उनखे उन कानून जे मुताबिक़ सज़ा ॾिनी वेंदी। तव्हां जेसि ताईं हाणे अमेंडमेंट लाइ 2018 खां वठी इहो बिल पियो आहे, हिन टाइम सेनेट में पियो आहे, नेब अञा हुकूमत उन में अमेंडमेंट न कई आहे त जेके बि VR वारा आहिनि उन्हनि खे तव्हां सज़ाऊं ॾियो, उन्हनि जी नौकरी मां टर्मिनेट कयो, उन्हनि खे कढी छॾियो या उन्हनि खे जेल मोकिलियो। इहो कानून बिल्कुलु मौजूदु न आहे असां वटि। पहिरियां त असांखे करणु इहो खपे, हुकूमतुनि खे करणु इहो खपे त इन जे लाइ प्रॉपर लेजिस्लेशन कई वञे। लेजिस्लेशन खां पोइ जेकॾहिं सज़ा हुन में 10 सालनि खां वधाए 20 साल था कनि या 20 सालनि खां घटाए 5 साल था कनि, त पोइ उनजे अकॉर्डिंग टू उन सेक्शन जे उन में जेका सज़ा ॾिनल हूंदी उनजे मुताबिक़ उनजे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। बग़ैर कंहिं लेजिस्लेशन जे तव्हां पंहिंजे हिसाब सां कंहिंखे बि सज़ा नथा ॾेई सघो। मतलब शाहिद साहब, प्ली बारगेन कंदड़ जेके भी ऑफिसर्स आहिनि जिन करोड़े रुपया वापस किया आहिनि, उहे नैब कानून मुताबिक पंहिंजी जॉब्स जारी रखी सघनि था? कानून मुताबिक जेसि ताईं कानून में अमेंडमेंट न ईंदी ऐं उन में तव्हां इहा शइ वाज़े न कंदव त उन्हनि खे नौकरियुनि तां हटाए वेंदो ऐं तेसि ताईं तव्हां उनखे कानूनी सज़ा नथा ॾेई सघो। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे VR जॾहिं थी त VR या PB जॾहिं थी त तव्हां उन्हनि खे ऑप्शन ॾिनो हूंदो कानून जे मुताबिक़ त हीअं करिणो आहे। हाणे तव्हां उनखे 2 सालनि खां पोइ 3 सालनि खां पोइ इहा था चओ साईं इहे हाणे जेल हलिया वञनि, इहे हाणे करप्शन कई अथऊं। बाबा करप्शन कई अथऊं जेको कानून में लिखियलु आहे, कानून में जेकॾहिं करप्शन जी सज़ा 5 साल लिखियलु आहे, तव्हां 15 साल त न ॾींदव। कानून में जेकॾहिं लिखियलु आहे त तव्हां उनखे सस्पेंड डिसमिस जो जेकॾहिं लफ़्ज़ न आहे या उनखे अरेस्ट जो लफ़्ज़ न आहे या उनखे गिरफ़्तारी जो लफ़्ज़ न आहे त तव्हां कीअं गिरफ़्तार या टर्मिनेशन जो लफ़्ज़ न आहे त तव्हां कीअं उनखे टर्मिनेट करे सघंदव? त मां सम्झां थो कानून में जेका शइ लिखियलु आहे उनजे मुताबिक़ जुडिशरी बि उनजे मुताबिक़ फ़ैसिलो करे सघे थी, उन खां ॿाहिरि नथी वञी सघे। शाहिद साहब, अवां जो इहो चवणु आहे छो जो नैब कानून में सिर्फ़ु इहो आहे त प्ली बारगेन अगरि कोई करे थो त हू पंहिंजी नौकरी ते वापसि वञी सघे थो ऐं अहिड़ी कंहिं सज़ा जी जेका आहे उन में तफ़सील नाहे ॾिनी वई, नई का अहिड़ी डिस्क्रिप्शन ॾिनी वई आहे। ख्वाजा नवीद साहब भी आए। ख्वाजा साहब, शाहिद साहब तो कह रहे हैं जब तक नैब के कानून में सज़ाएं ही नहीं बताई जाएंगी तो सिंध हुकूमत या दीगर जो हुकूमतें हैं वो उनको टर्मिनेट नहीं कर सकती। तो अब नैब की जो ऑर्डिनेंस में मज़ीद तरमीम होना ज़रूरी है, उसी के बाद जो है करप्शन करने वालों को टर्मिनेट किया जा सकेगा? नहीं सर, कोई तरमीम की जरूरत नहीं है, इंटरप्रिटेशन की बात है। और भी हाईकोर्ट वाले इंशाल्लाह, जो नदीम अख्तर साहब की DB है, ये देखें अब वो छुट्टियां कोर्ट की आ गई है, मुझे नहीं पता नेक्स्ट डेट क्या हुई है, वो इसका फैसला कर देंगे और इंशाल्लाह फैसला यही करेंगे कि ये सारे तनख्वाहें भी वापस जमा करवाएंगे। ठीक है ना? हाँ शाहिद साहब, मतलब अगर नैब में जेसि ताईं तरमीम नथी थिए त सिंध हुकूमत जो इहो इख़लाक़ी ज़िम्मेदारी त बणिजे थी त अहिड़नि सेक्रेटरीज़ खे घटि में घटि वधीक प्रमोशन त न, एॾी वॾी ज़िम्मेदारी उन्हनि खे ॾिनी थी वञे ऐं उन्हनि मथां करोड़े रुपयनि जी करप्शन साबित थी थिए, उन बावजूद बि उहो आम डिपार्टमेंट जा सेक्रेटरीज़ बणियल आहिनि। इहा त इख़लाक़ी त 100% आहे। जेकॾहिं तव्हां कोई बि करप्शन करे थो त यकीनन उनखे फिलफोर हटायो वञे ऐं उन में जेके उनजे लाइ डिसिप्लिनरी एक्शन्स खयां वञनि या जेको बि उनजे मुताबिक़ उनजा सर्विस रूल्स आहिनि उनजे मुताबिक़ त तव्हां उन्हनि खे सज़ाऊं ॾेई सघो था। पर जेको कानून तव्हांजो फील्ड में ई न आहे ऐं जंहिं कानून में अञा अमेंडमेंट थियणियूं आहिनि
ठीकु आहे। उनखे तव्हां कीअं सज़ाऊं ॾेई था शाहिद सघो? साहब इन मां ई हिकिड़ो क्वेश्चन त नैब जे ऑर्डिनेंस में त चलो ठीकु आहे का सज़ा न आहे पर सिविल सर्विसिस जो जेको एक्ट आहे छा उन में बि का अहिड़ी तफ़सील न आहे ॾिनल त जेको सिविल सर्वेंट करप्शन करे थो त उहो उन उहिदे ते बरक़रार न रहंदो, घटि में घटि उन जे ख़िलाफ़ का त कार्रवाई थियणु घुरिजे। इहा त हिकिड़े क़िस्म जी एप्रिसिएशन आहे त अवां करप्शन कयो, पैसा वापसि कयो ऐं वरी उन साॻी नौकरी ते कमु कयो। बिल्कुलु इहो कानून में मौजूदु आहे। सर्विस जा जेके रूल्स आहिनि उन में जॾहिं बि तव्हां वटि इल्ज़ाम लॻे थो त उनखे फौरन सस्पेंड कयो वञे ऐं सस्पेंड करे उन ते इंक्वायरी रखी वञे। उहा इंक्वायरी कमेटी उनजी इंक्वायरी कंदी त हिन करप्शन कई आहे या न कई आहे। तव्हां उनजे मुताबिक़ इंक्वायरी में तव्हां इहा डिक्लेयर कयो त हा उहा करप्शन थी आहे या न थी आहे, पोइ अकॉर्डिंग टू लॉ तव्हां कमु कयो। पर तव्हां बग़ैर कानून में जेकॾहिं काई शइ ॾिनल ई न आहे त तव्हां उनखे कीअं, मिसाल हिकिड़ो मोटरसाइकिल जी सवारी में उन ते इहो आहे त ड्राइविंग लाइसेंस न हुजे त उन ते फाइन हुजे सपोज 500 रुपया, त तव्हां उनखे चओ त तव्हां 5 महीना जेल हलाए वेंदो छो जो लाइसेंस न आहे तव्हां वटि। बाबा इहो त कानून ई न आहे न। जेको कानून में सज़ा लिखियल हूंदी अकॉर्डिंग टू कानून तव्हांखे सज़ा मिलंदी, बग़ैर कानून जी सज़ा थोरी तव्हां कंहिंखे ॾेई सघो। शाहिद साहब तव्हां असां सां गॾु मौजूदु रहो। अयाज़ ब्रोही टाइम न्यूज़ जा रिपोर्टर बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। अयाज़ आगाह कजो सिंध सरकार तरफ़ां अॼु क्रिमिनल केसिस खे मुंहुं ॾींदड़ नैब सां प्ली बारगेन कंदड़ 218 कामोरनि जी तफ़सीली रिपोर्ट आहे, हिकु लिस्ट आहे जेका अदालत में पेश कई वई आहे। करोड़े रुपयनि जी उगाड़ी बि थी आहे कुझु अमलदारनि खां, कामोरनि खां, पर उन बावजूद बि हिन महिल ताईं कंहिंखे टर्मिनेट नाहे कयो वियो, सिर्फ़ु हिकु कामोरे खे जेल मोकिलियो वियो। तफ़सील ॾिजो असांखे वधीक। जी हमीद, बिल्कुलु ही जेको आहे सिंध सरकार जेको आहे प्ले बार्गेन ऐं वीआर कढण तोड़े जेके क्रिमिनल केसिस खे मुंहुं ॾियणा आहिनि 218 कामोरा या उन्हनि जा जेके ॿियनि मुख़्तलिफ़ खातनि जा मुलाज़िम आहिनि ऐं आपाशी खाते में जेके इंजीनियर आहिनि उन्हनि बाबति जेका तफ़सीली रिपोर्ट जेका आहे सिंध हाई कोर्ट में जमा कराई आहे, जंहिंमें आपाशी खाते जा सिर्फ़ु जेके 17 कामोरा आहिनि उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो 3 करोड़ जेके आहिनि उहे वीआर जेके आहिनि उहे नेब खे जेके आहिनि जमा कराया आहिनि। जॾहिं त जेको नाणे वारो सेक्रेटरी आहे हसन नकवी उन बि जेको आहे सो 1 करोड़ 29 लख ऐं 60,000 जेके आहिनि उहे वीआर जेके आहिनि नेब खे जमा कराया आहिनि। इन खां अलावा जेके मुख़्तलिफ़ खाता आहिनि सर्विस एंड जनरल एडमिनिस्ट्रेशन खाते जा जेके 9 कामोरा ऐं मुलाज़िम आहिनि उन्हनि जेको आहे सो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वीआर जेको आहे सो पैसा जमा कराया। खुराक खाते जा 25 में मुलाज़िम ऐं कामोरा आहिनि ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियर खाते जा 5 ऑफिसर ऐं मुलाज़िम आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ बि जेको आहे का कार्रवाई न थी आहे। जॾहिं त क्रिमिनल रिकॉर्ड रखंदड़ 126 कामोरा आहिनि। इन तफ़सीली रिपोर्ट में इन्हनि जेको आहे सो ॼाणायो आहे सिंध हुकूमत। जॾहिं त लेबर खाते जे डिप्टी सेक्रेटरी जेको आहे सलीम बलोच उन वीआर 21 लख जेके 21 लख ऐं 87,000 रुपया जेके आहिनि उहे जमा कराया ऐं वफ़ाक़ी सर्विस जो कामोरो आहे एहसान जमाल उन 15 लख 45,000 ऐं आसिफ रहीम 40 लख ऐं 24,000 जेके आहिनि उहे जमा कराया आहिनि। जॾहिं त इन्हनि में जेको आहे सो फूड डिपार्टमेंट आहे हिकिड़ो, उन में तमामु घणी जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जेके आहिनि तमामु घणा पैसा करोड़े रुपयनि जे सूरत में जेके आहिनि उहे वीआर ठीकु आहे। 218 कामोरनि जी ऑफिसरनि जी इहा लिस्ट आहे जंहिंमें करोड़े रुपया नैब तरफ़ां प्ली बारगेन ज़रिए वापसि कराया विया आहिनि। केतिरा ई अहिड़ा कामोरा ऐं सरकारी ऑफिसर्स आहिनि जिन जो क्रिमिनल रिकॉर्ड भी आहे, पर सिंध हुकूमत सिविल सर्वेंट्स एक्ट तहत भी इन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई नाहे कई। इन्हनि में अक्सरियत हिन वक़्तु पंहिंजे उहिदनि ते बहाल आहे ऐं उहे कमु कनि पिया। इन जी जेका तफ़सील आहे उहे टाइम न्यूज़ जा नाज़रीन पंहिंजी अख़बार जे एडिशन में भी पढ़ी सघनि था। इन मामले ते असां सां ॻाल्हि ॿोल करे रहिया सीनियर कानूनदान शाहिद सूमरो ऐं ख्वाजा नवीद। अयाज़ ब्रोही भी असांखे तफ़सील ॾिना। अमान जी महिरबानी।